जालिम जे गोश्त जा टुकड़ा लाश जा टुकड़ा कुत्तन जे सन हूंदा इंशाअल्लाह। तो फितरत जो कानून है मां तव्हां खां पुछां थो तव्हां सॼी ज़िंदगीअ में अहिड़ी का राति ॾिठी आहे जेको को सुबुह न थियो हुजे? अब ॻाल्हायो छो न था? हर रात को सुबह थींदो आहे न। इहो बि कुदरत वारे जो कानून आहे त जॾहिं ज़ुल्म चोटी कंदो आहे त पोइ इंसाफ़ जो सिख उभरंदो। ज़ुल्म ते शब दूर होगी तलअते खुर्शीद से ये चमन मामूर होगा नग़्मे तौहीद से। बस तव्हांखे थो चवां नज़र जो ज़ालिमनि खां असांजो मुक़ाबिलो रसाइल जो टेररिस्ट दहशतगर्द आहिनि जेके बेदीन आहिनि अल्लाह जे रसूल जा बाग़ी जे कराची के गन पॉइंट ते हमला कियो आहे। असांजो मुक़ाबिलो उन्हनि सां आहे। असां अमन जी ॻाल्हि था कयूं पीस जी ॻाल्हि था कयूं और पुलिस जी ॻाल्हि था कयूं असां महिनत जी ॻाल्हि था कयूं पोइ गोली जी ॻाल्हि था कयूं असां गोली जी ॻाल्हि था कयूं।